इतना खामोश छो आयो? अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। अच्छा एक ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजी मुंहिंजे मुतलिक़ कहिड़ी राय आहे? इहो कहिड़ो सवाल आहे? ॿुधायो न, मां कहिड़ी इंसान आहियां? तव्हां हिकु सुठा इंसान आहियो। मां तव्हांजी ॾाढी इज़त कंदो आहियां। अच्छा, इहो कीअं अंदाज़ो लॻायो त मां सुठी इंसान आहियां? अंदाज़ो थी वेंदो आहे। पोइ बि कीअं? छा थो चई सघां, अञा मस त असां मिलिया आहियूं ऐं मां तव्हांखे अञा चङी तरह सुञाणींदो बि न आहियां। जेकॾहिं तूं सही तरीक़े सां मूंखे सुञाणी नथो त कीअं अंदाज़ो थियो त मां सुठी इंसान आहियां? ॾाढो मुश्किल सवाल कंदा आहियो तव्हां। अच्छा, त मां इलाही मुश्किल इंसान आहियां? मूं हीअं त कोन चयो। का ॻाल्हि न आहे। मूंखे अक्सर माण्हू चवंदा आहिनि त मां हिकु इंतहाई मुश्किल ज़बान में लिखियल किताब आहियां, जंहिंखे सम्झण आम माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। अगर ज़बान चङे नमूने सिखी वठिजे त पोइ मुश्किल न आहे थींदी। मतलब फ़लसफ़ो भी ईंदो आहे तव्हांखे? न न न, फ़लसफ़े जूं किताबूं ॾाढियूं मुश्किल हूंदियूं आहिनि ऐं मूं कॾहिं पढ़ण जी कोशिश बि न आहे कई। अच्छा, त पोइ कहिड़े क़िस्म जी किताबूं पढ़ण जो शौक़ु आहे तव्हांखे? मां घणो पढ़ंदो न आहियां। इंसाननि खे पढ़ण जी कोशिश कई आहे कॾहिं? बिल्कुलु, मां त रोज़ाना ई इंसाननि खे पढ़ंदो आहियां। हिते हर तरफ़ इंसान ई त आहिनि। हर इंसान जी पंहिंजी हिकिड़ी कहाणी आहे। कुछ इंसाननि खे पढ़णु आसान आहे ऐं कुछ इंसाननि खे पढ़णु मुश्किल। कुछ इंसाननि खे पढ़ी ख़ुशी थींदी आहे ऐं कुछ इंसाननि खे पढ़ी कावड़ बि ईंदी आहे। ऐं मूंखे पढ़ी छा महसूस थियो तव्हांखे? कुछ चई नथो सघां, अञा त मां पहिरें सफ़े ते आहियां। ऐं अॻियां पढ़ंदुसि त कुछ चई सघंदुसि। त पोइ पढ़ न, कंहिं रोकियो आहे तोखे? कंहिं बि न, बसि सोचां थो त पढ़ी छा कंदुसि। ॿियनि खे पढ़ी छा कंदा आहियो? ॿियनि में ई तव्हां में फ़र्क़ु आहे। तव्हां सेठ अब्दुल जब्बार जी धीउ आहियो ऐं मां हिकु मामूली इंसान। त जेको तव्हां चाहियो था उहो मुमकिन न आहे। ऐं छा चाहियां थी मां? हे तव्हां चङे नमूने ॼाणियो था। लॻे तो तूं मूंखे ठीक तरह नाहे पढ़ियो। खैर, नो प्रॉब्लम। मूंखे तोसां हिकिड़ो कमु आहे। जी चओ। इन जे लाइ तोखे मुंहिंजे घर अचणो पवंदो। कमु छा आहे? उहो त तूं जॾहिं ईंदे तॾहिं ॿुधाईंदसि। पर अहिड़ो कहिड़ो कमु आहे? चयो न, जॾहिं ईंदे त तॾहिं ॿुधाईंदसि। पर मुंहिंजो अचणु ज़रूरी आहे छा? छो जो उहो कमु तोखां बग़ैर नथो थी सघे। अच्छा, पोइ कॾहिं अचिणो आहे? अॼु राति 8 बजे। ओके। मैं इंतजार कंदसि वसीम। ओके। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।